अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों मां यहाँ फ़कीर सफ़दर हुसैनी अव्हां जो भाउ। दोस्तों जीअं त मुंहिंजी कुझु टाइम अॻु मौला अली मुश्किल कुशा जे शान क़दस में लिखियल मनक़बत जेका क़िबला साईं शेर हुसैनियत सैयद नसरुल्लाह शाह बादशाह जी दुआउनि सां मूं लिखी हुई। जेसी ताईं हयाती आहे ज़िंदगी पंहिंजी बाक़ी आहे, नारो दम दम हणंदासीं असां हैदर हैदर चवंदासीं। अल्हम्दुलिल्लाह उन जी मक़बूलियत खां बाद वरी साईं जन जी नज़र करम सां हिकु मूं नई मनक़बत लिखी आहे जंहिंमें हैदर हैदर जा नारा गूंजंदा ऐं हैदर हैदर जी पुकार हूंदी। अनक़रीब उहा मनक़बत बि रिलीज़ थींदी असांजे प्यारे भाउ वीर भाई जनाब नूर अहमद गिलाल हुसैनी जे आवाज़ में इंशाअल्लाह ताला तमामु बहितरीनु मनक़बत आहे। ऐं उन जे लाइ असांजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं असांजो पेज बि आहे हुसैनी अपडेट नाले सां ऐं यूट्यूब बि हुसैनी अपडेट सां ई आहे। यूट्यूब खे सब्सक्राइब कयो, पेज खे फॉलो ऐं लाइक कयो। इंशाअल्लाह ताला अनक़रीब उहा मनक़बत बि अव्हां ताईं पहुचंदी। उन जा कुझु ॿोल मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ईमान वारा मौला अलीअ वारा लॻाईंदा हैदर जा यार नारा। तमामु बहितरीनु मनक़बत आहे। इंशाअल्लाह ताला थोरे टाइम में उहा रिलीज़ थींदी ऐं अव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कई वेंदी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।